अच्छा जे अवेस जेको तव्हां सिलिकॉन वैली में जेको कमु कयो पिया ऐं जी जी मोस्टली उतां सैन फ्रांसिस्को में मोस्ट बिलियनर मिलियनर माण्हू आहिनि असां ॾिसी सघूं था अवेस के फ्यूचर में असांजो सिंधी बिलियनर मिलियनर दादा बिकॉज तव्हां वेठा अहिड़े प्लेस ते आहियो दादा थोरो दुआ कजो मुंहिंजो युवा जो जाम माण्हू बि छा ईअं माना सोचींदा आहिनि मिलियनर जेके छा बिलियनर माण्हू न उहे जेके न छा पैसा सेव कंदा आहिनि ॿुधी न पोइ छा कंदा आहिनि का ख़बर कोन्हे मुंहिंजो मक़सदु इहो आहे त यार उहे पैसा जेको न माण्हू माण्हू भली छड़ बिलियनर न थिए लेकिन उहे पैसा पंहिंजे मुल्क में हणे उते छा इदारा ठाहे ज्यादा छा मुंहिंजो जेको आहे उहो छा मोटे बि आहे ॿुध छा कयो मुंहिंजा जेके छा पैसा आहिनि उहे छा बैंक में पिया आहिनि न को मुंहिंजे फ़ाइदे में आहिनि उनजो फ़ाइदो छा कंपनियूं थी वठनि त माण्हू ईअं करे जो छा सिंध में इदारा ठाहे जीअं हाणे छा अबू हिकिड़ो अबू हिकिड़ो छा इदारो ठाहे ऐं अबू अॻे छा हेल्थ माना अबू अॻे हेल्थ छा प्रोजेक्ट हलायो जेको छा हेपेटाइटिस ए बी ऐं सी जे हवाले सां उन छा अवेयरनेस छा ॾिनी त अहिड़ा जाम माण्हू मूं ॾिठा आहिनि हिते इवन छा सिलिकॉन वैली में जेके छा मिलियनर ऐं छा बिलियनर आहिनि लेकिन उन्हनि जा अहिड़ा जाम छा सोशल प्रोजेक्ट हलनि था स्पेशली हाणे मां ॿुधाईंदुसि त हाणे जेके यूएस में छा रेसिज्म जा जेके छा क्राइसिस थिया जंहिंमें हिकिड़े छा कारे माण्हू खे छा मारे छॾियो आहिनि ऐं पोइ ख़बर पई त अहिड़ा छा कारण सां माना एॾी महिल जातियूं आहिनि त जाम माण्हू उन्हनि कम्यूनिटीज़ खे छा सपोर्ट करणु शुरू कयो न उन्हनि जे इदारनि खे पैसा ॾिना आहिनि उन्हनि जे सोशल छा जस्टिस जे छा केसिस में छा पैसा ॾिना आहिनि माण्हुनि में अवेयरनेस आई आहे न त पोइ उहे माण्हू छा इस्तेमालु कंदा आहिनि न त हाणे again, I mean, coming back to the point, I think that the goal should be to serve the humanity, to serve our community. असां होता आहियूं हाणे तो अगर मुंहिंजो पीउ अगरि छा न पढ़े हारी हुजे मां बि उते ई हुजां ॿुधी न so like I'm here because of the hard work of my parents ॿुधी न ऐं मुंहिंजे पीउ हार्ड वर्क छा किथां कयो LMC मां LMC किथां जो इदारो आहे सिंध जो मुंहिंजो पीउ किताब पढ़ियो छा DC कॉलेज छा नवाबशाह या मिठाइनि जे स्कूल मां ॿुधी उतां अगरि न पढ़े उते ई हुजे त उन्हनि खे अबू उन्हनि स्कूल मां निकितो त आई थिंक लाइक इट्स माई रिस्पॉन्सिबिलिटी त मां उन्हनि स्कूलनि खे छा सपोर्ट वग़ैरह कयां उते ॿारनि जी छा मेंटरशिप कयूं अहिड़ा ॿिया सेशन हलायूं सो दैट लाइक यू गाइस कैन आस्क मी द क्वेश्चन त माना ॿाहिरि कीअं निकिरूं अॻिते कीअं वधिजे ॿुधी लाइक आई एम मोर देन हैप्पी टू डू दैट ठीकु आहे सो पॉइंट इज के यानी जेको कमु कयो सोसाइटी खे ज़रूरत आहे इन रिटर्न में ॾियो बिकॉज सोसाइटी पे असां ते ज़िम्मो आहे सोसाइटी जो अलाह ताला असांखे के कुझु अपॉर्चुनिटीज़ ॾिनियूं अॻिते वधण जूं त उहो ज़रूरु असां सोसाइटी जी हेल्प कयूं तव्हांजे कम खे वधीक सम्झण लाइ छा हीअ मूवी ॾिसणु घुरिजे द वॉल्फ ऑफ वॉल स्ट्रीट जेका मूवी आहे अदा वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट इहो जेको कल्चर हो न वॉल स्ट्रीट ते इहो 1980s खां वठी लेट 1990s ताईं हूंदो पोइ छा क्रैक डाउन कयो हुन हेलो हा हा त उहा जेका मूवी आहे ऐं माना अॻे में वॉल स्ट्रीट छा त ख़राब शयूं हलंदियूं उहे थोरी घणी अञा ताईं हलनि नथियूं ईअं न आहे लेकिन छा वॉल स्ट्रीट जॻह न छा काफ़ी माना चेंज थी चुकी आहे न ॿुधी न हाणे माण्हू आया आहिनि वॉल स्ट्रीट ते ॾाढा छा पढ़ियल लिखियल जीअं मां कमु कंदो आहियां हार्वर्ड जा माण्हू आहिनि स्टैनफोर्ड जा माण्हू आहिनि ऑक्सफोर्ड जा माण्हू आहिनि कैम्ब्रिज जा माण्हू आहिनि मां उन्हनि सां छा मां छा उन्हनि सां कमु कंदो आहियां न त हाणे छा कल्चर माना चेंज थी वियो आहे त हाणे माना जाम छा सुठा माण्हू अची विया आहिनि ऐं न उहो कल्चर न आहे जेको न वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट में आहे लेकिन वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट इज़ अ वेरी इंटरेस्टिंग मूवी इट्स अ फनी मूवी इट्स अ गुड स्टोरी त हू ॿुधाईंदो आहे त उहो माण्हू अॻु में छा करप्ट हूंदो अॻिते हली उन माण्हू खे छा कमु थियो ॿुधो न त आई मीन लाइक इट्स अ गुड एग्जाम्पल ऑफ थिंग्स दैट यू शुड नॉट डू ओके सो हिकिड़ो क्वेश्चन मूंखां कयो वियो हिन चैट खां पहिरियां हिन सेशन खां पहिरियां जेको LML बिज़नेस आहे इन में इन्वेस्टमेंट करणु घुरिजे आई थिंक उहो माण्हू न आहे हिन सेशन में उहो क्वेश्चन कयो हुयो बट इहो तव्हां ॿुधायो त तव्हांजो छा ओपिनियन आहे
अदा पर्सनली जेको मुंहिंजो जेको आहे न मल्टी लेवल मार्केटिंग जेको आहे न मूंखे इहो बिज़नेस ठाहिणु कोन वणंदो आहे ॿुधो न हाणे इन में हिते जेको मुंहिंजो माइनर एक्सपीरियंस आहे मां रुगो 1-2 महीनो हुउसि इन छा मल्टी लेवल मार्केटिंग में ऐं मुंहिंजा 2-3 माना छा साथी आहिनि उन्हनि बि इहो छा बिज़नेस माना कयो उहे छा कामयाबु कोन विया ऐं उहो छा कामयाबु इन को कोन विया जो कंपनी हुन खां पैसा वठंदियूं ऐं पोइ चवंदियूं त तव्हां माना ॿिया माण्हू हायर कयो तो इट इज़ सॉर्ट ऑफ अ स्कीम ॿुधो न त इट इज़ वी कॉल इट हेयर अ पिरामिड स्कीम ॿुधे मूं तव्हांखे हायर कयो तव्हां छा तव्हां ॿिया 2 माण्हू हायर कया तव्हां हुन खां थोरी फीस वठंदो साइन अप फी वरी उनजो साइन अप फी तव्हां खां मां वठंदुसि मूंखां वरी मुंहिंजो बॉस वठंदो त इन पिरामिड स्कीम में अमीर माण्हू उहे थींदा आहिनि जेके छा कंपनी शुरू में खोलींदा आहिनि या जेके अर्ली एम्प्लॉयर हूंदा आहिनि पोइ उहे पिया छा कमीशन खणंदा आहिनि त हिते अहिड़ा छा कारोबार एॾा वॾा कोन हलंदा आहिनि ऐं हिते जाम माण्हू हिन में इन्वॉल्व माना न आहिनि हा लेकिन छा ई कॉमर्स आहे उहो माना सुठो बिज़नेस आहे उन में तव्हां इन्वेस्टमेंट कयो तव्हां छा ऑपरेशन वग़ैरह ठाहियो लोकली अगरि तव्हां को माण्हू चाहे छा दुकान वग़ैरह खोले या को कंप्यूटर सेंटर खोले या को छा ट्यूशन सेंटर खोले उहो त छा मुंहिंजे हिसाब सां अञा सुठो आहे त अगरि तव्हां सोचो त छा ई कॉमर्स बिज़नेस कयूं ऐं पूरी दुनिया में ई कॉमर्स हाणे छा राइज़ ते आहे ऐं इहो राइज़ अञा छा अञा वधंदो वेंदो ॿुधो न त जीअं माण्हुनि खे वटि इंटरनेट ईंदी वेंदी माण्हुनि वटि थोरो शौर ईंदो वेंदो इहा ई कॉमर्स छा घटि न आहे इहो अञा वधंदी Thank you. We have another question from Sagar. Yes, Sagar, come up and mute. अच्छा भाउ असां वटि सिंध में ईअं आहे त हिते चवंदा असां को सर्टिफिकेट गॾु कयूं ऐं चाहे उहो IT जे हवाले सां हुजे या ॿिए कंहिं लेवल जो हुजे बसि चवंदा आहिनि सर्टिफिकेट गॾु कयूं भले स्किल हुजे न हुजे बसि CV असांजी इंक्रीज़ थिए तव्हांजी नज़र में इहो सही आहे त CV इंक्रीज़ कजे या सर्टिफिकेट गॾु कजनि इहो सही आहे या हुन सां गॾु स्किल बि लाज़मी आहे छो जो असां वटि अमूमन ईअं आहे त चवंदा आहिनि असांजी CV वधे स्किल हुजे न हुजे असांजी CV वधे CV में असांजो नालो ईंदो सर्टिफिकेट असां ठहंदा सर्टिफिकेट सुठा थींदा असांजी CV वधंदी छा इहो तव्हांजी नज़र में सही आहे थैंक यू त पहिरीं मां तव्हांखे छा ॿुधाईंदो लाइ हिते हितां जी सोसाइटी में कैनेडा अमेरिका में असांखां सर्टिफिकेट छा पुछंदा कोन्हनि असांखां छा जो हू कोन चवंदा आहिनि त तव्हां भाई छा डिग्री खणी अचो ॿुधो न हिते माशाल्लाह सां मां पहिरीं ॻाल्हि माण्हू हिते छा कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि ॿुधो न जेका शइ आहे उहा CV ते लिखंदा ॿुधी न ऐं पोइ एक्चुअल जॉब इंटरव्यू में हू तव्हां कोन पुछंदा आहिनि त तव्हां पंहिंजो छा सर्टिफिकेट ॾेखारियो या छा ही शइ ॾेखारियो ॿुधो न हिते इहा शइ न आहे हाणे पाकिस्तान में छा बदकिस्मती त इहो माना रिवाज अची वियो तव्हां सही चयो त माण्हू रुगो सर्टिफिकेट वठंदा चाहिनि ऐं पोइ स्किल कोन सघंदा आहिनि त इहो माना ॾाढी माना ख़राबु शइ आहे ॿुधी न त तव्हां लेट्स से फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी CV तव्हां ठाहियो था उन में तव्हां पंहिंजा सर्टिफिकेट वग़ैरह बि लिखो था ॿुधी न लेट्स से तव्हांखे इंटरव्यू बि तव्हांखे एली थो वञे कराची हैदराबाद में तव्हां वियो हुते माण्हू तव्हांखां कोन पुछंदा त हिन सर्टिफिकेट में तव्हां छा सिखियो ॿुधी न माण्हू तव्हांखां हीउ पुछंदा कैन यू डू दिस कैन यू टेल मी हाउ टू डू दिस ॿुधो न अगरि तव्हांजो रुगो छा सर्टिफिकेट में मारो मारी आहे या तव्हां छा कूड़ वग़ैरह छा ॻाल्हायो उहो इंटरव्यू में साफ़ ख़बर पइजी वञे ॿुधी न हाणे लेट्स से मां इंटरव्यू थो वठां तव्हां मूं वटि छा इंटरव्यू में आयो ऐं तव्हां वटि छा लिखियलु आहे त यार मूं वटि छा माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो ही ट्रेनिंग थियल आहे ॿुधो न मां तव्हांखां इहो सुवालु पुछंदुमि त तव्हां कैन यू डू लाइक अ पिवट टेबल कैन यू डू लाइक अ डेटा टेबल ॿुधो अगरि तव्हांजो असली में कोर्स थियल हूंदो तव्हां हुन कोर्स में अटेंशन हूंदो तव्हां स्किल सिखिया त पोइ त तव्हांखे अची वेंदो ॿुधो न अदरवाइज़ यू विल हैव नो आंसर फॉर दैट ॿुधो न त ईअं विद सर्टिफिकेशन make sure you are learning, make sure you are acquiring the skills. चाहे इंटरव्यू में प्राइवेट जॉब जी इंटरव्यू जे लाइ हो तव्हांखां लाभ बि पुछंदा आहिनि त तव्हां में छा क़ाबिलियत छा आहे तव्हां में अहलियत छा आहे ॿुधो न ऐं अगरि तव्हां इहो त सोचो त यार उहो तव्हांखे जॉब माना कोन था ॾियनि हू था ॾियनि असां सिंधी आहियूं हू छा चइबो आहे हू थोरा छा चइबो आहे रेसिस्टेंट ईअं न आहे हर कंपनी खे हिकिड़ो टैलेंटेड एम्प्लॉय माना खपंदो आहे ॿुधे हाणे फॉर एग्ज़ाम्पल मूंखे को फ़र्क़ु कोन थो पए त
तव्हां छा तव्हांजो माना रंग कारो आहे रंग अछो आहे तव्हांजी ज़ात मेमण आहे या माछी आहे या सुरंगी आहे या छा पवर आहे मूंखे हिन जो को फ़र्क़ु कोन थो पए अगरि तव्हां वटि टैलेंट आहे आई विल हायर यू ॿुधो न छाकाणि अगरि मां तव्हांखे कोन हायर कंदुसि न नुक़सानु मूंखे इहो थींदो त को ॿियो माण्हू कंहिं ॿी कंपनी तव्हांखे माना हायर कंदी ऐं पोइ तव्हांजो फ़ाइदो वठंदी ॿुधो न त स्किल हमेशह इम्पोर्टेंट हूंदा आहिनि ऐं मां इहो फोकस कयो सर्टिफिकेट बदकिस्मती सां तव्हांजी सोसाइटी जी रिक्वायरमेंट आहे त माण्हू छा जो ॾेखारींदो त बस सीवी में ही थियल आहिनि लेकिन स्किल अचणु छा घुरिजनि ऐं पोइ उहे स्किल जेके आहिनि उहे तव्हांजा नेटवर्किंग में शो थींदा तव्हां माण्हू खां सवाल पुछंदो त यार मूं ही सिखियो एक्सेल में मूं हिन फील्ड जे बारे में ही सिखियो तव्हां ॿुधायो हिन जे बारे में तव्हांजी छा राय आहे सो लाइक इट मेक्स यू साउंड स्मार्ट इट मेक्स यू लुक स्मार्ट and like it makes you actually like a very like a very well talented person that can apply to any jobs and basically avail any opportunities ॿुधो न त स्किल ते माना हमेशह तव्हां छा फोकस हुजे Do we have any other question from participants? Always, my question कंदुमि तव्हां खां मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे what's your future plan ये तव्हां शेयर कयो त सोसाइटी खे कंट्रीब्यूट करणो आहे इहो हिकिड़ो जनरल आहे बट तव्हांजो पर्सनल छा आहे त मां फ्यूचर में हिन लेवल ते ऐं हिन जॻह ते पुॼणु चाहियां थो यानी हिकिड़ो प्रोफेशनल गोल तव्हांजो जी त हाणे छा प्रोफेशनल गोल मुंहिंजो जेको इहो आहे जो माना वॉल स्ट्रीट ते मां अॻिते हली पंहिंजी हिकु छा कंपनी थो ठाहिणु चाहियां त वॉल स्ट्रीट ते छा इन्वेस्टिंग फर्म मुंहिंजो जेको छा प्रोफेशनली जेको मुंहिंजो शौक़ु आहे उहो आहे छा इन्वेस्टमेंट त असां हाणे जेको मुंहिंजो रोल आहे उहो असां स्टॉक मार्केट में असां माना इन्वेस्टमेंट कंदा आहियूं ऐं ॿी इन्वेस्टिंग असां माना कंदा आहियूं डायरेक्टली छा कंपनियुनि में असां माना कंपनी वठंदा आहियूं ॿुधे न आई लाइक दैट बिज़नेस इट इज़ वेरी इंटरेस्टिंग छा हर कंपनी छा यूनिक आहे हर बिज़नेस जेको आहे उहो छा यूनिक आहे हर बिज़नेस जा पंहिंजा इशूज़ आहिनि हर बिज़नेस जे पंहिंजा छा ग्रोथ जी माना एरिया आहे त इहो पर्सनली मूंखे माना मुंहिंजे लाइ छा ॾाढी इंटरेस्टिंग आहे सो लाइक आई विल स्टे इन द इन्वेस्टिंग इंडस्ट्री and I will try to stay close to like the Silicon Valley छा मूंखे टेक्नोलॉजी माना कंपनी माना ॾाढी माना इंटरेस्टिंग थी लॻनि ऐं इन करे मां छा सिलिकन वैली में ई हूंदुसि इनशाला अॻिते हली ऐं पोइ छा उते माना अॻिते छा चइबो आहे वधंदा वेंदासीं and whenever I feel that I'm not learning enough मां पंहिंजी जॉब छा चेंज माना करे छॾींदो आहियां त like I always want to learn something new ऐं मूंखे अगरि छा ख़बर पवंदी आहे त यार हिन फील्ड में जेको मूंखे सिखणो उहो मूं सिखी छॾियो हाणे मां ही शइ ट्राई करणु चाहियां त पोइ मां पंहिंजी कंपनी मटाए छॾींदो आहियां but I mean like but I definitely want to stay in Silicon Valley and like have association with the Wall Street उन सां गॾु यार मां हाणे सोचां पियो त पाकिस्तान में जेके स्टार्टअप्स आहिनि न जेके छा कराची हैदराबाद में आहिनि मां ॾिसां उन्हनि सां थोरो छा कोलाबोरेशन कयां ऐं पोइ ॾिसां त उते माना छा पियो थिए उते असां छा था करे सघूं छा ॿाहिरि जा माण्हू पाकिस्तान हाणे छा सिलिकन वैली में इंडियन जाम आहिनि इंडियन जाम आहिनि चाइनीज़ माण्हू जाम आहिनि बदकिस्मती त पाकिस्तानी छा सफ़ा घटि आहिनि ऐं छा सिंधी त माना सफ़ा छा बिल्कुलु ई घटि आहिनि ॿुधो न त मां उहो ई माना ट्राई करणु चाहियां त हाणे ॾिसो था पाकिस्तान में स्टार्टअप सीन खे छा कीअं वधाइजे ऐं पोइ ॾिसो था छा ॻाल्हि माना कीअं वधे हाणे ॾिसो इंडिया में बेंगलोर जेको शहर आहे न उते गूगल जी उते छा गूगल माइक्रोसॉफ्ट एमेज़ॉन फेसबुक इन सभिनी जो ऑफिसूं आहिनि उते उहे कंपनी इन करे हायर कनि जो इंडियन माण्हू जाम वेठा आहिनि सिलिकन वैली में न उनखे ख़बर आहे त हीअ माण्हू छा क़ाबिलियत वारा माण्हू आहिनि हीअ माण्हू छा सुठा माण्हू आहिनि एंड दे आर चीप लेबर ॿुधो न उहे इंडियन में तव्हां हाणे पाकिस्तान में कंहिं माण्हू खे तव्हां लख 2 लख छा पघार ॾियो पाकिस्तान जे हिसाब सां उहो माशाल्लाह फ्री पघार आहे हितां जे हिसाब सां इट्स सुपर चीप ॿुधो न हाणे हू असांखे छा चइबो आहे 20 लख ॾियनि ऐं पाकिस्तानी माण्हू खे 1-2 लख ॾियनि त obviously you can go to those cheaper countries you can outsource your operations माण्हुनि खे उतां तव्हां
lakh rupiya dio, like you will save like a big amount of money by just hiring, by just working with those institutions. ॿुधो न त थोरो इन तरह हिकिड़ो जेको मुंहिंजी थोरो विजन आहे उहो इहो आहे जो हितां जी टेक्नोलॉजी माना कंपनी खे पाकिस्तान जे स्टार्टअप सां कनेक्ट थोरो कयां जीअं पोइ अॻिते उहे पाकिस्तान में जीअं अॻिते हली उहे माना कंपनियूं पाकिस्तान में अचनि. ज़बरदस्त अवेश. जीअं तव्हां ॻाल्हि कई त स्टार्टअप्स जेके आहिनि कराची या हैदराबाद जा, आउं चाहींदुमि त नौशहरो जा बि स्टार्टअप्स इनशाला तव्हांखे 2021 में नज़र ईंदा. बिकॉज़ मां फेलोशिप कई आहे डाइस डेवलपिंग इंक्लूसिव क्रिएटिव इकोनॉमी ब्रिटिश काउंसिल जे तरफ़ां 6 महीननि जी ट्रेनिंग मां अटेंड कई आहे. असांजो ही TLT जेको आहे उन में सिलेक्ट थियो हुयो. मां ॾाढो लर्न कयो आहे एंटरप्रेन्योरशिप खे ड्यूरिंग लास्ट 2 इयर्स. मुंहिंजो पंहिंजो विजन आहे त मां हिते असां फोकस करायूं पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजे स्टार्टअप्स ते रादर देन फोकसिंग ऑन गवर्नमेंट जॉब. ऐं मां इहा बि रिसर्च ॿुधाईंदो हलां त गवर्नमेंट सिर्फ़ु 2% पॉपुलेशन खे जॉब ॾेई सघे थी. 98% माण्हू असांजा वेस्ट थींदा आहिनि गवर्नमेंट जॉब जे इंतज़ार में, वॾेरे जे पोयां पंहिंजी CV डॉक्यूमेंट. पोइ मां हिन ॻाल्हि जे ख़िलाफ़ आहियां. मां हमेशह पंहिंजे स्टूडेंट्स खे इहा ई सजेस्ट कंदो आहियां don't beg for a job, be able to get a job. Exactly. आउं चाहींदुमि त तव्हां जॾहिं कंपनी स्टार्ट कयो त ज़रूरु असांजो हूअं ई ऑलरेडी तव्हां में जज़्बो आहे पंहिंजो जेको पाकिस्तान जी ख़िदमत करण जो, त ज़रूरु असांजे हिन शहर खे फोकस में रखिजो. बिकॉज़ लॉट ऑफ पीपल जेके आहिनि उहे निकिरणु चाहिनि था हितां, बट उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ या असांजी प्रॉपर गाइडलाइन नथी मिले. आउं चाहींदुमि त तव्हां सां उहे कनेक्ट थियनि थ्रू फेसबुक जे ऐं थ्रू लिंक्डइन जे, जीअं तव्हां वधीक गाइडलाइन वठी सघनि. ऐं लास्ट में जेकॾहिं कंहिं वटि क्वेश्चन आहे त उहो अचे अनम्यूट ऐं क्वेश्चन पंहिंजो करे, त पोइ वरी असां अवेस जो ॾाढो टाइम वठी विया आहियूं ऐं असांखे थैंक यू फॉर योर टाइम. सागर जो वरी क्वेश्चन आहे, ॾाढा सागर क्वेश्चन थो करे. Hit me up my friend. बा क्वेश्चन आहे, बस हिकिड़ी ख्वाहिश आहे बस सिंध हाणे अचो त लाइव हिकिड़ो लेक्चर थी वञे. जेड़ा बिल्कुल ना माजे इन हाणे त छा बासादिर जो चलो इंस्टीट्यूट मूंखे छा ॾिसणो आहे उहो छा हमेशह ख्वाहिश हूंदी आहे त माना अॻे छा सुरहाण हूंदो हुन में छा मूं हिकिड़ो छा सेशन माना कयो. हाणे छा TLT थी वियो त हाणे माना इनशाला माना लाइव अचिबो उते छा आणण सां बिल्कुलु. बिकॉज़ लाइक I love to meet the young generation of Sindh. But हाणे मुंहिंजे ख़्याल सां तव्हां ऐं असां we are the future leaders of our Sindh, of our nation, of Pakistan, of the world. ॿुधो न छाकाणि अॻिते हली असांखे like I mean like we will take over what our parents have done. ॿुधो न असांखे पंहिंजे पेरेंट्स छा हेतिरे मुक़ाम ते आंदो. हाणे पोइ अॻिते असां कीअं था वधूं ॿुधनि त उहो माना अॻिते असांजी छा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. So like I will definitely try to like meet each and every one of you inshallah whenever I come, which probably will be in December next year. like मां हमेशा छा जो डिसेंबर में वेंदो आहियां त हूअं मोकलूं छा घटि मिलंदियूं आहिनि ऐं माना हिकिड़ो ॾींहुं छा हिकिड़ो फुल ॾींहुं लॻी वेंदो आहे पाकिस्तान अचण में ऐं पोइ वापसि अचण में न. त अगरि मां हफ़्ते लाइ अचां त हिकिड़ो ॾींहुं फ्लाइट त मुंहिंजा 2 ॾींहं त फ्लाइट न हलाए वेंदा. ॿुधो त मूंखे पोइ मिलंदा 6-5 ॾींहं. लेकिन मां अगरि छा डिसेंबर में ईंदो आहियां त मूंखे 2 हफ़्ता छुटी मिलंदी आहे. त पोइ उहो थोरो अञा छा वधीक टाइम आहे ऐं मुंहिंजा सेशन थींदा आहिनि छा सिंध माना सिंध यूनिवर्सिटी में ऐं छा सखर IBA में. त हाणे ॾिसूं त हाणे मां ॾिसां त हिकिड़ो ॿियो सेशन बि कयां तव्हां सां let's say in a month or 2 जंहिंमें भली त ॿिया शागिर्द अचनि. If you have any questions, feel free to ask me. We have another hand raised by Mohammad Azim. Yes, Sir Azim, introduce yourself and Assalamu alaikum, Hawais bhai. I am Mohammad Azim from Nowshera Afroz and I am working as a head teacher. मुंहिंजो जेको क्वेश्चन आहे उहो एजुकेशन सां रिलेटेड आहे, ख़ासि तौर ते जीअं हाणे पेंडेमिक सिचुएशन में ऐं हिते त एजुकेशनल इंस्टीट्यूट्स बंदि करण जे हिसाब सां या ॿियो कोविड खां पोइ
रिपोर्ट था थियनि जेकॾहिं 5% आहिनि त तव्हां 3 लख 5 लख केसिस डेली रिपोर्ट था थियनि या लख खां प्लस उते लाइफ कीअं आहे या एजुकेशनल इंस्टीट्यूट्स में उन हिसाब सां एजुकेशन डिस्टर्ब थी आहे या इदारनि खे बंदि कयो वियो आहे या न या सिर्फ़ु हिते इहा ई पोज़ीशन आहे उन्हनि कीअं कोविड खे सही I mean like COVID have challenged everyone but हर को माण्हू इफेक्ट थियो आहे चाहे तव्हां इदारा हुजनि चाहे तव्हां जंहिंमें उन्हनि ऐं न हितां जी ॻाल्हि आहे जो हर माण्हू वटि लैपटॉप वग़ैरह आहे आईपैड वग़ैरह आहे त उहो छड़ो ज़ूम जी माना क्लासिस माना अटेंड करे सघे थो पाकिस्तान में अनफॉर्चुनेटली छड़ो गरीब माण्हू जाम आहिनि जेके माना इहे शयूं माना अफोर्ड कोन करे सघनि इंटरनेट जा पैकेज महांगा आहिनि ॿुधण त पाकिस्तान इज़ डेफिनेटली अलॉट मोर अफेक्टेड ऐं उहो रुगो पाकिस्तान न आहे मुंहिंजे हाणे छड़ो हफ़्तो पहिरीं हिकिड़े इंडियन छड़ो दोस्त सां ॻाल्हि थी उन बि साॻी ॻाल्हि छड़ो इंडिया में बि साॻा हालात आहिनि बांग्लादेश में साॻा हालात आहिनि एशिया खिते में साॻा हालात अफ्रीका में साॻा हालात आहिनि त माण्हू में छा चइबो आहे उहे शयूं छड़ो अवेलेबल न आहिनि बट लाइक ट्राई टू डू योर बेस्ट ॿुधो न त हाणे हर के शागिर्द छाजो किताब वग़ैरह आहिनि everyone have like the books and everything but I think you like as a teacher you should talk to your parents you should talk to the parents of the children and tell them to start learning things on their own and like if they can get help from their like older brothers or sisters who can help them out I mean like as a teacher I feel that the moral responsibility even though job job mein shamil na hai lekin yeah so like morally I think like you're responsible to talk to those parents and tell them to baran ge hi shau char padhayo ta je po school shuru thiyan ta po asan po heta ka char take out but I mean like I do agree I mean like everyone out here in the world is deeply impacted by the COVID and we are hoping that the vaccine will be out soon means physical institute utte physically band thi ahin sirf online education हाणे मुंहिंजी जेका जॉब आहे उहो मार्च खां वठी छा सॼी ऑनलाइन आहे रुगो ते हेल्थ केयर जूं जॉब्स आहिनि जेके जीअं मुंहिंजो अबू ते छा डॉक्टर आहे उहो वेंदो अस्पताल छा उहो त फील्ड आहे हुननि जी but other than healthcare हर को माण्हू ऑनलाइन में कम करे न बेहतर क्लियर थी पोजीशन पर असां वटि माना ये सोर्सेस घटि आहिनि इश्यूज एग्जैक्टली हा अच्छा बदकिस्मती जा सोर्सेस घटि आहिनि तव्हां थोड़ो जे रीकैप कयूं उन पूरे सेशन खे अवेज़ जो जेको सॼो टाइम हुयो फोकस हुयो हिकु त पर्सनल डेवलपमेंट ते कमु कयो फिजिकल एक्टिविटी कयो फूड घटि खाओ ऐं कढ़ायूं शढ़ायूं पेट वॾा करे छॾिया ऐं दिमाग़ नंढा थी विया इहे इन्हनि ते फोकस कयो लर्निंग ते फोकस कयो ऐं जेतिरी तव्हां सेल्फ ग्रोथ कंदो ऐं ॿियो कंपाउंड इफेक्ट ते फोकस कयो बिकॉज तव्हां हींअर जेको एफर्ट वठंदो इहो साल खां 2 सालनि खां 3 सालनि खां पोइ मिलंदो इन खे कंपाउंड इफेक्ट सॼो ईंदो आहे ऐं हिन जो वेट कयो जीअं आम वर्डन में चऊं त वीसी जेका सिंधी रखंदा आहिनि वीसी खुलंदी आहे त बल्क में अमाउंट मिलंदो आहे हींअर जेका एफर्ट कंदो उहा कंपाउंड इफेक्ट जी सूरत में वीसी जी सूरत में तव्हांखे कुझु सालनि खां पोइ मिलंदी ऐं ॿियो इहो आहे त सरकारी जॉब जे पोयां न भॼो अवेस जेकॾहिं तव्हां एंड में आउं चाहींदुमि त जेको आहे लास्ट 3 मिनट्स जेका तव्हां मैसेज ॾियणु चाहियो लास्ट 3 मिनट सेशन असां जेकॾहिं हिनखे नालो ॾियूं छा चवणु चाहींदो असांखे बिकॉज तव्हांखे सभु ख़बर आहे असांजी त अदा हाणे जेके आहे न फाइनल पीसिस ऑफ जेके छा एडवाइस आहिनि उहे ईअं आहे त लाइक entrepreneurship is very important ॿुधो न त अगरि माण्हू पंहिंजो को माना जॉब माना खोले थो उनजी ॾाढी वैल्यू आहे उन त माण्हू अकेली छा ॾाढो छा अमीर बि थी सघे थो ॿुधो न ऐं सेकेंडली छा वॾे रंग भॼो अगरि तव्हां हिन वक़्तु को छा वॾेरो आहे त मां तव्हांखे हींअर ई
छा चई थो छॾियां त तव्हां उन्हनि खां थोरो छा पासे ते रहो छा करे हाणे ॾिसो न हाणे जेको छा फ्यूडल जेको माइंड सेट आहे न उहो ईअं आहे जो उहे माना कोन चाहींदा आहिनि त छा माण्हू पढ़नि ऐं अॻिते निकिरनि ॿुधो हाणे ॾिसो असां निकिरी आया न हाणे छा जो आहे हाणे छा जो आहे पवरनि जो जेको माना सरदार आहे मीर छा मंसूर खान पवरन मां न सरदार कोन थो मञा बाई लाइक व्हाट द हेल है न हाणे हू छा जो हू माना छा सरदार न हुन माना स्कूल ठाराया आहिनि हुन माना यूनिवर्सिटियूं ठारायूं आहिनि या हुन छा पंहिंजे उन जे ॻोठ में पासे में जैकबाबाद में जाम पवरनि जा छा हरी माना ॻोठ आहिनि जिते स्कूल ई कोन्हनि ॿुधो न त उहे ऐं इहो मीर मंसूर खान एज अ मिनिस्टर रही चुको आहे असांजी फैमिली हुनखे मुंहिंजी इमीडिएट फैमिली न मुंहिंजा जेके मामा आहिनि चाचा आहिनि मुंहिंजा जेके छा नाना वारा आहिनि उहे हुनखे ॾाढी माना इज़त ॾियनि त यार ही माना असांजो छा सरदार आहे मां चवंदो आहियां बहन जो छा सरदार आहे हुन छा कयो असां लाइ न को त स्कूल ठाराए पंहिंजे पुटनि खे छा पॉलिटिक्स में थो आणे उतां न पोइ छा पुटनि में हाल न छा पुटनि में हाल आहे कोन्हे न को तो ॿारनि जी छा फलाई छा बहबूद लाइ को छा कमु थो करे सो स्टे अवे फ्रॉम द फ्यूडल लॉर्ड्स इन्हनि वॾेरनि खां त तव्हां बिल्कुलु पासे भॼो छा कि उन्हनि जो इहो मफ़ाद आहे त तव्हां हिते ई हुजो तव्हां उन्हनि जे ओताकुनि जा चकर पिया काटियो चांहि पई हलिया वञो का रिज़ल्ट न हुजे त इहो उन्हनि जो फ़ाइदो आहे ॿुधे हाणे जेके न्यूज़ अतोई में मुंहिंजो हाणे ॻाल्हि ॿोल थी आके छा चइबो आहे उहो जेको आहे छा आहे MNA आहे छा चइबो आहे हितां जो पंहिंजो न्यूज़ जतोइन जो मुंहिंजी धीउ मूंखे मिली हुते न्यूयॉर्क में मिली मुंहिंजी हुन ते ॻाल्हि ॿोल थी पोइ उहो चयोमांसि त यार तव्हां माना न्यूज़ जतोई मोरो उते तव्हां इदारो ठाहियो ॿुधो न तव्हांजा सॼा भाउ भेण छा कराची अमेरिकन स्कूल में पढ़ंदा आहिनि ॿाहिरि निकिरी विया आहिनि निकितो तव्हां उते तव्हां छा कयो ॿुधे त हिते तूं आई आहीं असां सां ॻाल्हि ॿोल थी ॿुधे न अरे फ्रेंडली चयोमांसि त यार I mean like it's time that like you guys do something for back home ॿुधे and she agreed ॿुधे त हुन इहो मञियो त असांजे माउ पीउ उन छा ॻोठ मां आया आहिनि ॿुधे न हाणे त छा निकिरी विया आहिनि लेकिन अञा ताईं लोकल पॉलिटिक्स में इन्वॉल्व आहिनि त उन्हनि जी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहे छा कुझु माना कनि if they are not doing it stay away from those leaders ॿुधे न उन लीडरनि खां तव्हां पासो कयो जेके तव्हांजे लाइ छा जेके तव्हां लाइ बिल्कुलु छा कुझु कोन कनि ॿुधो न जीअं छा MNA MP थी विया उन्हनि जी ओताकुनि ते तव्हां वञो न भेंचो ऐं तव्हां हुनखे छा वोट बि न ॾियो इन करे जो हुननि असांजे लाइ छा कुझु कोन कया हुननि जो मक़सदु इहो आहे जो हू पंहिंजा छा हू पंहिंजा खीसा भरनि ॿुधे न हाणे मां चवां थो entrepreneurship is very important networking जी मूं अदा सागर खे ॿुधायो मैसेज पीपल ॿुधे न तव्हां को ॾिसो था त को माण्हू छा कराची में पढ़ियल लिखियल आहे फेसबुक ते मैसेज ठका करे छॾियो जेका ख़राब शइ आहे उहा इहा थींदी त हू तव्हांखे आंसर कोन ईंदो ॿुधे न दैट्स इट ही इज़ नॉट चार्जिंग यू एनी मनी मैसेज छा फ्री आहे घटि I mean ऐं उन मां ॿियो ऑप्शन इहो थी सघे त उहो ही कैन टॉक विथ यू फॉर 10 to 15 minutes वो तव्हां पंहिंजी एडवाइस माना शेयर कंदो and if he thinks you are like a capable person he will ask you for your resume हो तव्हां पंहिंजो छा रेज़्यूमे वठंदो ऐं पोइ हू पंहिंजे छा इदारे में वञंदो छा टैलेंट जी वैल्यू जिथे किथे आहे चाहे वो छा कराची हुजे हैदराबाद हुजे मोरो हुजे इस्लामाबाद हुजे लाहौर हुजे टैलेंट जी वैल्यू जिथे किथे आहे ॿुधो न त माण्हू इहो माना कोन सोचींदा आहिनि त यार हुन मां ज़ात हीअं आहे हू सिंधी आहे हू बलोच पठान आहे हू छा टैलेंटेड माण्हू आहे प्राइवेट कंपनी में उहे माण्हू खजी वेंदा आहिनि वरी पोइ उहे माण्हू उतां पोइ अॻियां निकिरंदा आहिनि ॿुधो न त हाणे ॿी एडवाइस आहे त बी नाइस टू एवरीवन ॿुधो न हाणे तव्हां ॾिसो था त को माण्हू आहे छा घटि पढ़ियल आहे स्टिल बी नाइस बी हम्बल ॿुधो न हाणे मुंहिंजा छा काफ़ी माना छा कनेक्शन आहिनि दे आर मिलियनियर पीपल दे आर छा बिलियनियर पीपल का आकड़ कोन्हे सुपर हम्बल पीपल ॿुधो न लाइक मां हुननि सां छा मां हुननि सां कॾहिं मिलंदो आहियां ऐं मां चवंदो आहियां त भाउ let's go for coffee or lunch for like 30 minutes ॿुधे न आराम सां ईंदा आहिनि सुपर हम्बल पीपल का वॾाई कोन्हे हितां जा माण्हू छा जेतिरा अमीर हूंदा आहिनि ओतिरा हम्बल हूंदा आहिनि माशाल्लाह ॿुधे न बदकिस्मती पाकिस्तान में माण्हू वॾेरा माण्हू ॾिसो अमीर हूंदा आहिनि आकड़ हूंदी अथनि ॿुधे न छा ग़रीब माण्हू खे छा लेखींदा ई कोन्हनि ॿुधे न इहो न को इस्लाम में आहे
इन को हदीसन में इहो आहे ॿुधे न हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो छा ग़रीब माण्हुनि जो बि ओतिरो ख़्यालु कंदो हो जेको पंहिंजे छा माइटनि जो कंदो ॿुधो न हाणे ॾिसो तव्हां हू ॾिसो छा हिकिड़ी सूरत आहे छा चइबो आहे सूरत अबस नालो आहे जंहिंमें हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं लेक्चर पियो ॾिए छा कुरैश जे छा लीडर्स खे हिकिड़ो छा अंधो माण्हू आयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे थोरो छा नेग्लेक्ट माना कयो पोइ हुन छा क़ुरान में अलाह ताला आयतूं माणियूं आहिनि ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो चयो वियो त भाउ त तो वटि माना हिकिड़ो नाबीनो माण्हू आयो ऐं तव्हां हुनखे छा ईअं तव्हां छा चइबो आहे हुनखे तव्हां छा नेग्लेक्ट माना करे छॾियो पोइ अदा इम्तियाज़ अली जेको आहे he can talk more about like Surat Abbas and like what was the actual verses of the Quran लेकिन छा आइडियो इहो हो त I mean you should not neglect other people be nice to everyone be humble ॿुधे न ऐं ॿी ॻाल्हि don't lie to yourself so then again this comes to the point that अदा सागर समो जो छा पॉइंट हो त माण्हू सर्टिफिकेट थो वठे स्किल ते फोकस न आहिनि I think that person is just lying to himself हू माण्हू पंहिंजे पाण इहो थो चए त यार मूं सर्टिफिकेट छा वठी छॾियो अचे त मूंखे छा कुझु कोन थो लेकिन मूं वटि छा सर्टिफिकेट आहे ऐं मां हितां छा थो निकिरी वेंदुसि दिस इज़ नॉट ट्रू यू आर लाइंग टू योरसेल्फ यू आर हर्टिंग योरसेल्फ यू आर हर्टिंग योर लॉन्ग टर्म चांसेस ॿुधनि तो स्टे ट्रू टू योरसेल्फ एंड थर्ड पॉइंट आहे रिस्पेक्ट योर टीचर्स रिस्पेक्ट योर पेरेंट्स आर वेरी इंपॉर्टेंट ॿुधे न अॻिते हलिया वेंदा एंड देन लाइक यू गाइस विल फील सॉरी त यार असां हुनखे सही माना कोन हलियासीं Number 4, ask for help. Help वठण में को हर्ज न आहे माण्हू खां तव्हां पुछो ॿुधे न के माण्हू हूंदा आहिनि होशियार हूंदा आहिनि कंहिं ॿिए सां नॉलेज माना शेयर माना कोन करणु चाहींदा आहिनि आई अंडरस्टैंड दैट ॿुधे न अहिड़ा माण्हू मूं पाण ॾिठा आहिनि जेके हर का शइ पंहिंजे पाण वटि माना रखंदा आहिनि ऐं छा ॿियनि सां शेयर कोन कंदा आहिनि दैट्स इट इट्स फाइन तव्हां उन्हनि खां हेल्प न वठो तव्हां हलिया वञो भाषा जे हलिया वञो हुनखे चओ त यार मूंखे हिन फील्ड में छा वञिणो आहे अगर तव्हांजो को सोर्स आहे त तव्हां मूंखे छा ॿुधायो त मां हुन माण्हू सां राब्तो कयां ऐं मां हुन माण्हू सां छा पुछां त हिन फील्ड में छा त हिन फील्ड में कीअं घिरजे हिन जी छा रिक्वायरमेंट्स आहिनि त लाइक डेफिनेटली आस्क फॉर हेल्प आस्क योर टीचर्स आस्क योर फ्रेंड्स आस्क योर पेरेंट्स हाणे माशाल्लाह तव्हांजे हर कंहिं पेरेंट्स जा वास्ता हूंदा डॉक्टर सां इंजीनियर सां छा वकीलनि सां हूंदा इफ यू नीड एनी हेल्प जस्ट आस्क देम लाइक don't feel shy do not hesitate just ask them ॿियो पॉइंट इहो आहे त डेफिनेटली रीड अ लॉट इंग्लिश किताब रीड माना कयो उर्दू जा नॉवल वग़ैरह छा रीड माना कयो बी मोर अवेयर ॿुधे न इंग्लिश जेके आहिनि छा चइबो न्यूज़ जा जेके छा आहे न्यूज़ जा चैनल आहिनि उहे ॿुधो इंग्लिश मूवीज़ माना ॾिसो सब टाइटल सां ॾिसो जीअं भाउ ॿुधाए छा परसूट ऑफ हैप्पीनेस हिकिड़ी ॿी फिल्म आहे छा शॉशैंक रिडेम्पशन उन में इहो हूंदो जो माण्हू छा चइबो आहे हिकिड़े छा कूड़े केस में हिकिड़ी जेल हली वेंदो आहे पोइ हुते 20 साल हूंदो आहे बट ही इज़ स्टिल होपफुल उन में उहा छा उमेद हूंदी आहे त मां कंहिं ॾींहुं हिन जेल मां छा निकिरंदुसि and then he does something sketchy to get out of like the jail but I think like there are many positive movies that I think everyone can watch and you guys can learn a lot of things. अवेश मूवी जो नालो रिपीट कंदो जी मां छा लिखां थो हिते छा शॉशैंक माना रिडेम्पशन मां ॾिठी आहे इहा मूवी मां बिल्कुलु ॾिठी आहे जेको नंढड़ी हैमर सां पंहिंजी उनखे एग्जैक्टली माना हां बिल्कुल yeah so thank you very much Avesh thank you for your time and sharing your valuable wisdom with us and I hope ke sabni ke session pasand aayo hundo घट तादाद आई एक्सपेक्टेशन हुई more than 30 people जी आई कमिटमेंट भी कई हुई yeah that's fine I don't care टाइम या इंटरनेट जो कोई इशू हूंदो त पोइ इनजे करे अच्छा को इशू कोन्हे जेके असां सां हिन वक़्त ताईं स्टिक रहिया आहिनि उन्हनि जो बि थैंकफुल आहियां बिकॉज़ इन्हनि जो फोकस लर्निंग ते आहे ऐं दे वांट टू डू समथिंग दैट्स व्हाई दे आर स्टिक टू हियर exactly thank you and once again I'm very thankful on behalf of TLT team and असां जल्दी it's my pleasure जल्दी तव्हांखे असां वरी ॿिए कंहिं टॉपिक ते असां तकलीफ़ ॾींदासीं
बिल्कुलु तव्हां बिल्कुलु पंहिंजी जेकॾहिं ईमेल या मोबाइल नंबर शेयर करणु चाहियो चैट में त करे सघो था, या पंहिंजो जेको लिंक्डइन अकाउंट आहे मुंहिंजो नालो त जीअं तव्हांखे हा आउट करे मां सघां। पाण छाड़ो मां पंहिंजो फ़ोन नंबर छाड़ो लिखां थो हिते त जस्ट मैसेज मी ऑन व्हाट्सएप। अगरि तव्हांजा माण्हू माशाल्लाह व्हाट्सएप माना ॾाढो था इस्तेमालु कनि त तव्हां मूंखे व्हाट्सएप ते मैसेज कराए छॾिजो, या तव्हां मूंखे फेसबुक ते मैसेज माना करे छॾिजो। फेसबुक ते अगरि तव्हां मूंखे हा ॿुधायो व्हाट्सएप ॾाढो इस्तेमालु था कनि असांजा माण्हू सोशल मीडिया, वरी उन ते ॾाढो मुमताज़ मौलाई जा गाना हणनि था स्टोरीज़ में, सोशल मीडिया ते बि उनजी एंटरटेनमेंट लॻी पिया। बट honestly speaking, I have learned a lot and hunt a lot of opportunities from social media. बिल्कुलु So बिल्कुलु if you use positive, right? Recently, last 2 Exactly, years, like if you use like very positive. ॾींहंनि में USA में वेठो हुयुमि ऐं उहा बि मां फेसबुक तां जेका आहे इंफॉर्मेशन सर्च कई। सही बिल्कुलु। So अवेज़ जो नंबर आहे ऐं उहो नौजवान जेके आहिनि लिखी छॾनि, अवेज़ सां राब्ते में रहनि ऐं don't stop your learning. When you stop your learning, you are dead and you are Yeah. nothing. ऐं उतां खां तव्हांजो डाउनफॉल शुरू थींदो। लर्निंग तव्हांखे अपवर्ड जी तरफ़ वठी वेंदी ऐं don't miss these kind of opportunities. Once again, अवेज़ तव्हांजा लख कुर्ब। Thank you very much. Thanks for I mean like I mean I like to thank each and every one of you for their time. छाकाणि मूंखे माना ख़बर आई माना राति जो टाइम आहे ऐं तव्हां अक्सर टाइम छा पंहिंजे छा पेरेंट्स सां हूंदा आहियो या पंहिंजे छा फ्रेंड्स सां हूंदा आहियो। So like I want to say thank you everyone for joining this and I hope to see you again in a month. बात छा जो डिसेंबर में असांजूं आख़िरी ॿ हफ़्ता उहे छा क्रिसमस जूं मोकलूं अचनि थियूं, so let's do one more session at the time.